जय झूलेलाल। मुंहिंजो नालो धालेश लखयानी आहे। मां 5 दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थो ॿुधायां जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झुपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ीअ तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशा कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आए वेखे खिली पियो खिखारींदो हो। हू पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो। हुन पंहिंजी झोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनईंसि ऐं चयईसि, हीअ पारस जो पथर आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वटि रख। मोची चयईसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कान्हे। सादे खाधे ऐं सादी झुपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथर वठण लाइ ज़ोर भरियईसि त मोची चयईसि, महाराज साधू बाबा, तव्हां हीअ पथर कहिड़े अमीर माण्हू खे ॾियो, छोकी उहे धन हूंदे बि ग़रीब आहे। साधू मां मिसकीन मोची, महिनत में मज़ो आहे, छा कंदसि हीअ पारस जो पथर। त साधू सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। त मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू हुतां हली वियो। हिन आखाणी सां असांखे हीअ सिख्या थी मिले कि असांखे महिनत सां कमाइणु खपे। महिनत जी कमाई में बरकत थींदी आहे। जय झूलेलाल।